जमादार थी वी इहा ॻाल्हि घटि आहे? हाँ साईं, इहा अव्हांजी महिरबानी आहे। त पोइ मुड़ुस थी अव्हां उल्को ई न करियो साईं, अहिड़ियूं इंक्वायरियूं मूं अॻु में ॾिठियूं आहिनि। अदा भली करे ए मड़ मुंहिंजी तो हेॾा भली करे वेचारी न्याणी अमड़ चङो कई जो पीउ खे बि पाण सां गॾु वठी हलिया हितां अम्मा तूं हितां बेटा सुञाणी कोन तो अम्मा आहे हिते दुश्मन नहीं था न अदा न हिते सभु पंहिंजा आहियूं पंहिंजा दुश्मन पंहिंजा 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 अचो अचो अकबर साईं अवां कीअं तकलीफ़ कई वियो साईं मां कराची बि वञा सुबेदार साहब सोचो मां वटां थींदो वञा महिरबानी साईं इहो सदोरे जे लाइ पुलिस ने छा कयो आहे कोशिश में आहियूं साईं कोशिश में सुबेदार साहब हारी मुंहिंजी ज़मीनूं छॾे भॼी विया आहिनि अवां अञा रुॻो वेठा कोशिशूं करियो सदोरे जो हिकु साथी आहे कमाल असां हुनजे भाउ खे गिरफ़्तार कयो आहे कमाल जो भाउ धाड़ियल आहे न धाड़ियल त न आहे त पोइ कंहिं ॾोह में घुरबल आहे न अहिड़ी ॻाल्हि कान्हे त पोइ अवां हुनखे गिरफ़्तार छो कयो शायदि कमाल भाउ जे करे पेश पए सुबेदार साहब अॼु ॾींहं ताईं को ॾुआरी पंहिंजे भाउ या पीउ जे करे पेश पियो आहे महिरबानी करे अवां हुननि खे गिरफ़्तार कयो जेके ॾोह था कनि साईं अवां वियो त सही महिरबानी करे अवां कमाल जे भाउ खे छॾे ॾियो हिते जो वॾे में वॾो आधार सदोरो आहे उन लाइ कुझु करियो रेडा ये लगे कहिड़ो थिया हुआ हिते तूं वेह आउं तोखे सिधी ॻाल्हि करे ॿुधायां थी छा ॿुधाईंदी वीचारा वितड़जी आया आहिनि हिते ॿियो पजो कोन अथनि पोइ मुंहिंजो घर यतीम खानो आहे ईअं यतीम खानो अरे बस कर ही रुॻो तुंहिंजो घर कोन्हे ही मुंहिंजो घर बि आहे तुंहिंजो घर भले भले ॿियो न त अधे बख़्शली वारा असां सां गॾु रहंदा सम्झी मां चवां थो बस कर बाबा मां बि चवां तोखे एॾो बावर छा ते आहे चङो हाणे आया आहिनि त भली 2 टे ॾींहं हिते रहनि पर पोइ पंहिंजो बिलो कनि सम्झी मूंखे ठीको कोन्हे खयो सच में तो ॾाढो रहम पियो अचे वाकई वाकई तुम महसूस करी थी था रहम जोगो है ना हाँ तो असां औरतुनि खां बि वधीक रहम जोगो आहे असां खां गॾु में गॾु माइट पुछंदा त आहिनि तोखां त हुननि इहो पुछण बि मुनासिब न सम्झियो वो तो कुछ लिखा है तो कोना अकबर तू मुझसे शादी छो कई तो के खबर कान हुई त तुझा माइट कोन मञींदा
हेलो मां पर तो ॻाल्हायां। सॉरी रॉन्ग नंबर। फौजी प्लीज मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। हाँ ॿुधां पई। फौजी मां सख़्तु शर्मिंदो आहियां। हिकिड़ा ॾींहं तोसां ॻाल्हाए न सघियुसि। पर मूं त तोखे कुझु न चयो। तूं ख़ामख़ा शर्मिंदो थी रहियो आहीं। फौजी मूंखे इन जो अहसासु आहे। आई फील गिल्टी फौजी। एतिरे अरसे खां पोइ तोखे इन जो अहसासु थियो आहे? हाँ फौजी ऐं इहो अहसासु हमेशह मूंसां गॾु रहंदो। फौजी मां तोसां मिलणु चाहियां थो। सॉरी अकबर, मां तोसां नथी मिलणु चाहियां। चाची अभी सब शहर हलिया वेंदा तो मां हिते अकेली थी पवंदसि। अकबर असांखे पाण सां गॾु रहणु चाहे हा त ईअं न करे हा। बाबा तूं छा थी चाहीं त असीं अकबर जा मोहताज थी रहूं? अल्लाह न करे चाचा, अमी छो मोहताज थी रहंदा? अकबर जेकी मूंसां ऐं चाचीअ सां ॻाल्हायो आहे उन जी तोखे का ख़बर कान्हे? मूंखे ख़बर आहे चाचा। पोइ एॾी वॾी ॻाल्हि हूंदे बि असीं हिते रहूं कहिड़ी हैसियत में? अकबर हींअर अॻुणो न आहे रहियो, न त माउ पीउ सां अहिड़ो रवैयो रखे हा। बेअकुल आहे। पाण खे अकुल न हुजे त वॾनि खां सलाह वठिजे, पर इन में त हू पंहिंजी बेइज़ती थो सम्झे। ज़मींदार छा थियो आहे, दिमाग़ फिरी वियो अथसि। ठीकु आहे, हाणे पाण ॼाणे संदसि कमु ॼाणनि। असांजो हुन सां को वास्तो कोन्हे को। उथो त हलूं। छोकिरी बाबा सामान रखाए छॾियो। जी साईं, सामान गाड़ी में रखिजे। ठीकु आहे, शादिया खे मोकिलियो। हाँ साईं। सूबेदार साहब तुम्हारी जाइ ते नओं सूबेदार अची वियो। हा सुभाणे चाह जो वठंदो। इहा त ॾाढी ख़राब ॻाल्हि थी। माना त तुंहिंजे ख़िलाफ़ जांच बि थींदी आहे। यार अकबर साईं नाराज़ आहे, न त हुन खां खणी का सिफारिश कराइजे हा। अकबर साईं त कराची वियल आहे, पर यार हुनखे चवणु अजायो आहे। सिफारिश कंहिंजी करे ई कोन। बसि त पोइ पाण मों ॾींदासीं। सूबेदार मूं तोखे केतिरो झलियो त भाऊ नूरल भॼी वियो आहे, हुनखे मुहल न ॾेखार। तूं मुंहिंजी ॻाल्हि ई कान ॿुधी। यूसुफ खान जॾहिं माण्हू जी क़िस्मत फिटंदी आहे न, पोइ त को न को बहानो खपे। हा ईअं त आहे। पोइ भला हाणे हलिजे। सफ़ा ईअं जी भला मां चाला पोइ हयाती हूंदी त वरी गॾु वारी। फौजिया, किथे न किथे का ग़लती ज़रूर आहे। मुंहिंजी तरफ़ां? हा, मूं त रुॻो ग़लतियूं ई कयूं आहिनि। ऐं हाणे बि तोखां हिकु वॾी ग़लती थी आहे। उहा वरी कहिड़ी?
तो डॉक्टर खाली जी आज के छो ठुकरायो? इहो सही आहे त मुंहिंजे ऐं अकबर जे विच में अमली तौर अलहदगी थी आहे ऐं मां चाहियां त हुनखां पोइ इनमें रुकावट कहिड़ी आहे? पर मां नथी चाहियां इन करे। पर छो? अवी मूंखे मुंहिंजी मर्ज़ी सां जीअण छो नथा ॾियो? तूं अञा अकबर जे नाले सां तालुक रखण थी चाहीं? ॿाहिराणियूं ॻाल्हियूं न कर जमीला। कंहिंजे नाले जे हुजण या न हुजण सां को फ़र्क़ु नथो पवे। मूंखे लॻे थो तूं अकबर खे विसारे नथी सघीं। कंहिंखे यादि रखणु या विसारे छॾणु माण्हू जे वस में हूंदो आहे छा? तोखे कंहिं पुराणे दौर में पैदा थियणु खपंदो हो। छो? पुराणे दौर में छा करियां? तूं फिराक में जोगण बणिजी थर भर घुमंदी होती हाँ। तूं अञा अकबर जे इंतज़ार में वेठी आहीं। समझी थी त अकबर हिकु न हिकु ॾींहुं मोटी ईंदो। अला जी यादि रखणु या विसारे छॾणु माण्हू जे वस में हूंदो आहे छा? तोखे कंहिं पुराणे दौर में पैदा थियणु खपंदो हो। छो? पुराणे दौर में छा करियां? तूं फिराक में जोगण बणिजी थर भर घुमंदी होती हाँ। तूं अञा अकबर जे इंतज़ार में वेठी आहीं। समझी थी त अकबर हिकु न हिकु ॾींहुं मोटी ईंदो। अला जी चरी आहीं तूं। हुन कॾहिं तोखे यादि कयो आहे? कुझु ॾींहं अॻु हुन मूंखे फ़ोन कयो हो। तुंहिंजी ख़ैर ख़ैरियत मालूम करण लाइ? न, मूंसां मिलण थो चाहे। एतिरनि ॾींहंनि खां पोइ तो छा चयो? हू इनकार करे छॾियो। जी जी माण्हू अलाए जे कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं था कनि। छा था चवनि? चवनि था त धाड़ेल अकबर साईं खे वेहण कोन ॾींदा। हुननि जे करे सभु ज़मीनूं ग़ैराबाद थी पियूं आहिनि। अञा छा खपेनि? मई गाड़ी में सामान खणे अच। यो अम्मा जी नज़र कोन था अचनि। सभु शहर हलिया विया आहिनि। कॾहिं? अॼु विया। पर हुननि जो त अञा वञण जो प्रोग्राम कोन हो। जाते तन कावड़जी विया आहिनि। ज़मीन वारी ॻाल्हि था। हाणे त पाण हिक वारी अकेला थी पिया आहियूं। इन में अकेले थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? चौधारी दुश्मन आहिनि। हाणे त पाण खे पंहिंजा बि छॾींदा पिया वञनि। आउं पाण ई हर ॻाल्हि खे मुंहुं ॾींदुसि। तूं छो थी आई? मूंखे सॼी वठी आ? बस मां बिस्तर ते लेटी लेटी थकी पई आहियां। अल्लाह, तुंहिंजे लाइ आराम ज़रूरी आहे अम्मा। ख़ालिद भी ईअं थो चए, पर मां एतिरी बीमार त न आहियां जो बिस्तरे दाख़िल हुजां। न, तूं बिल्कुलु ठीकु आहीं। बस थोड़ी कमज़ोरी आहे, इन करे आराम करणु खपे। तूं ही ख़ालिद कावड़िया आहे? न अम्मा, कावड़ कहिड़ी ॻाल्हि ते? अलाइजे अॻे ख़ालिद रोज़ ईंदो हो, हाणे कॾहिं कॾहिं थो अचे। अॼुकल्ह वधीक मसरूफ़ थी वियो हूंदो। जॾहिं बि हिते अचे थो, मूं अव्हां खे पाण में ॻाल्हाईंदे न ॾिठो आहे। अम्मा, तूं ख़्वामख़्वाह लाइ छा छा सोचींदी आहीं? ज़िंदगीअ ते कहिड़ो भरोसो मां न हूंदसि त तूं केॾी अकेली रहिजी वेंदी। कमदार तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां,
कूड़ त कोन ॻाल्हाईंदे? हरू भरू त कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि साईं। सदोरो धाड़ेल तुंहिंजो दोस्त आहे? बाबा धाड़ेल कंहिंजा दोस्त थोरो ई हूंदा आहिनि बाबा। मूंखे ख़बर आहे त तुंहिंजो हुन सां ताल्लुक आहे। हा अॻे बराबरि मुंहिंजो सदोरे सां ताल्लुक हो। हाणे तुंहिंजो हुन सां को वास्तो कोन्हे? न बाबा साईं, सदोरो मुंहिंजे ख़िलाफ़ जेके कार्रवाइयूं करे पियो उन में तुंहिंजी सलाह शामिल कान्हे? सरकार बाबा साईं ॻाइण में हिकिड़ो घर छॾे ॾियां। जेकॾहिं सची करे था पुछो त सदोरे खे अहिड़ी का बि सलाह कान्हे ॾियो बाबा। पोइ तूं हुन खां पुछियो कोन? बाबा साईं मूं अव्हांजे रे इजाज़त सदोरे सां ॻाल्हायो हो। पोइ बाबा हुन ॻाल्हि कान मञी। अकबर साईं जेकॾहिं अव्हांखे मूं ते एतबार कोन्हे को त पोइ बाबा अव्हां भली मूंखे कमदारीअ खां जवाबु ॾियो बाबा। न कमदार न, तूं ॾाढा जमाल जो पुराणो ऐं एतबार जोॻो माण्हू आहीं। मूंखे बि तो ते एतबार आहे। बाबा साईं मां त साईं जिन जे दर जो गोलो गुलाम आहियां बाबा। पर कमदार असीं सतोरे धाड़ेल मां अड़िजी विया आहियूं। तूं का सलाह ॾे, कुझु ॿुधाए, ठा करियूं सदोरे सां? बाबा सचो पचो ठा था चओ या मिड़ई? न कमदार न, ठा कबो त सचो कबो। धोखो फ़रेब मूंखे अचे ई कोन। बसि त पोइ बाबा अव्हां इहा ॻाल्हि मूं ते छॾे ॾियो, मां पाण ई थो इन ॻाल्हि खे ठाहियां। बाबा साईं अव्हां कंहिं क़िस्म जो उल्को न कयो बाबा। मुंहिंजी दुआऊं लॻनि त कोन थियूं, पोइ बि तोखे ॾियां थी। फ़क़ति दुआऊं न, भेण वांगुरु सॼो कमु करिणो आहे। भेण त आहियां मां तुंहिंजी। तुंहिंजी शादी में महिमान थी थोरो ई ईंदसि। आंटी छा थियो मां? छा थियो आंटी? लेटी पओ आराम सां। जल्दी जल्दी पाणी पीओ। आंटी छा थियो? फौजिया फौजिया फौजी तूं ॻाल्हाई छो नथी? फौजी खे छा थी वियो आहे? सख़्त शौक़ जी हालत में आहे। आख़िर केसि ताईं इन हालत में रहंदी? जेकॾहिं फौजिया खे रोअण अची वञे न, तव्हां महिरबानी करे हिन जो ख़्यालु रखो। आंटी खे गुज़ारे वञण खां पोइ मां पंहिंजे घर न वई आहियां। तव्हांखे अञा 2 टे ॾींहं ते रहणो पवंदो। फौजिया खे इन हालत में त छॾणु मुनासिब कोन थींदो। हा
मां रहंदीअसि। फौजिया, हौसला कर फौजिया। चिट्ठी पहुंची हुई। ठीक है तो थोड़ा इन ढगे जा वार सां कोन वरिया था तो वारे अकबर साईं पाण मोटाए छॾिया यार अञा पुछी तो वॾा हाणे ठगो असां ते बार थी पियो आहे लायूं था सिलू लायूं था तो ता इहो बार तो थोड़ा पाण थोरो निवेकलाई में ॻाल्हाईंदासीं। हलिया हल ये दुकान वे भला वेहो 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 वे कमाल आओ बा कमाल मुबारकूं हुजनि बाणे छुटियो भाऊ ये तो वॾे जूं महिरबानियूं आहिनि। 22 इहो कम अकबर साईं करायो आहे। ॿियो तॾहिं ॾाढो देर सां ख्याल आयुसि। सदरा ॻाल्हि ॿुधी अथई अकबर साईं ठाह करणु थो चाहे। मूंखे एतबार कोन थो अचे भाऊ किथे असांखे फासाइण जी अटकल त कान्हे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ भला मां वेने अटकल में शामिल हूंदुसि। अरे यार मूं तुंहिंजे नाले कोन चयो। अकबर साईं जे पारां तोखे मां पियो एतबार ॾियां न। जे सुभाणे अकबर साईं असांखे धकु कढे त पोइ कोन थींदो ईअं कोन थींदो। अकबर साईं सां अवां पाण ॻाल्हाए ॾिसो
हाणे असां अकबर साईं ओता ते वञो पहिरीं बि वियासीं उन असांखे बेइज़त करे ओता खां कढी छॾियो हाणे वञी साण ते रूबरू ॻाल्हायूं ईअं न हाँ वॾा हाणे असांजो वञणु वाजिबु कोन्हे थधो थी कमाल पापा तव्हां एतबार करियो अकबर साईं अवां सां पाण मिलण थो घुरे ठीकु आहे भाऊ यूसुफ जेकॾहिं तूं चईं थो त पोइ असां ईंदासीं पर ज़मीन वारे बंगले ते ठीकु आहे फौजी सुती पई आहे वाकई सुतल आहे या मूंसां मिलण नथी चाहे फौजी केतिरनि ॾींहंनि खां सुती न हुई हाणे मस्त मस्त आराम आयो अथसि हाँ चाची जे गुज़ारे वञण खां पोइ फौजिया अकेली थी पई हूंदी तव्हांखे अहसासु आहे हिन ॻाल्हि जो मुंहिंजा एहसास बि मूं वांगुरु ॾोही आहिनि अवां बीहो प्लीज़ अकबर साहब अव्हां नथा ॼाणा फौजीअ जी चाहत केतिरी सची ऐं केतिरी गहरी आहे मां ॼाणा थो पोइ अव्हां ईअं छो कयो अव्हां त फौजिया जी वेझे में वेझी दोस्त आहियो फौजिया मूंखे सभु कुझु ॿुधायो हूंदो चरी आहे फौजिया हुनखे अव्हां जे ख़िलाफ़ का शिकायत न आहे छा ॻाल्हि आहे बाबा को कमु आहे ॿुधाए न बाबा साईं तव्हां विलायत छो था वञो तूं फिक्र न कर मां तुंहिंजे लाइ ॿिए कंहिं हंधि नौकिरी जो बंदोबस्तु करे पोइ वेंदुसि इहा ॻाल्हि न आहे साईं ॾिस ॿाहिरि केरु आहे हा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अलीम साहब वालेकुम अस्सलाम वालेकुम अचो रहो प्लीज छा हाल अलीम साहब सब खैर आहे तव्हां कीअं ॿियो ख़बर छा शादी जो तव्हांखे अॻुवाट मुबारक हुजनि पर मूंखे अफ़सोस आहे जो मां शिरकत कोन करे सघंदुसि छो भला ऐं कुझु ॾींहंनि में इंग्लैंड पियो वञा अखबार प्रोग्राम हो या ईअं ओचितो पिया वञो हा ईअं ओचितो प्रोग्राम थी वियो आहे को सरकारी दौरो आहे छा न दौरो वौरो कोन्हे बसि फ़िलहालु उते रहण जो इरादो आहे अव्हां त मुस्तक़िल तौर रहण था चाहियो हा सोचियो त इहो ई आहे अव्हां जे वञण सां फौजिया वधीक अकेली थी पवंदी मुंहिंजे हुअण या न हुअण सां को फ़र्क़ु कोन थो पए वरी बि कंहिंजी मौजूदगी जो अहसास त हूंदो आहे इहो त तव्हांजो ख़्यालु आहे न हिते मुंहिंजी ज़रूरत कंहिंखे बि कोन्हे अकबर साईं मां भायां थो त तोखे असां ते एतबार कोन्हे इहो तूं कीअं थो चईं ही हमरा कंहिं तयारु करे बीहारिया हिननि खे मूं बीहारियो तो बीहारियो आहे आओ अवी हथियार खणी छो आया आहियो वॾे जो हुकुम आहे भाऊ जिते एतबार करे हिते हली आया आहियूं उते हुकुम थिया त ख़ाली हथे बि हलिया अचो सदरान ॻाल्हि ॿुध जेकी कुझु थियो सो थियणु न खपंदो पर हाणे ॾुधो खीर थणे न पवंदो आहे मञूं था त असांखां बि के ग़लतियूं थियूं आहिनि पर तूं त सफ़ा लीको लताड़ियो आहे अकबर साईं असां ॾाढायूं बराबरि कयूं आहे पर असां कॾहिं बि तोते आङुर कोन कई चऊं ठहियो सदर ॻाल्हि ॿुध
जेकी जंहिं कयो उहो उनखे फबियो, पर हाणे अॻियूं ॻाल्हियूं ख़तमु। ईअं सम्झ त ॼण कुझु थियो ई कोन। भाउ यूसुफ, जेकॾहिं अकबर सां ईअं सम्झे थो त असां बि सभु ॻाल्हियूं छॾियूं। हा ईअं चओ न, उहे आहिनि मुड़ुसनि वारियूं ॻाल्हियूं। सदोरा पोइ हाणे असां पारां बि का शिकायत न रहंदी। अकबर साईं, जेकॾहिं तूं असां सां सचो थी हलंदे त हीअ संगत बीठी आहे, असां बि तो तां सिर ॾींदासीं। अड़े अमड़, इन ई मुड़साल जो तोखे कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए, कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां? चाची, मूंखे त चाचा खां डिॼी थो थिए। अई अम्मा, पंहिंजे पुट सां कॾहिं मिठो कोन ॻाल्हायो अथसि, बाक़ी जमाल साईं जिन ते त साह सदको पियो कंदो। चाची, चाचा तोखे बि कोन भाए? चाचा, तव्हां वियो। हे अञा विया कोन? अदो बख़्शली वीचारो पंहिंजे हाल में कोन्हे, बाक़ी हिन वीचारी न्याणी जो पाण ते कहिड़ो बार? तो ते बराबर बार कोन्हे, छो त कमाया त मां थो न। रोज़ रज़ाक ते आहे, तूं कंहिंखे छा खाराईंदे? अड़े रज़ाक बि कंहिंजे हथां थो ॾिए। तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, घर में पेर रखंदे रखो विड़ा 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 तो करीं। मां न जेका ॻाल्हि कंदो आहियां, तूं ऐं पुट हमेशह हुनजे उबतड़ कंदा आहियो, बाक़ी मूंखे का वड़ बि न लॻे। असांजी त सही सुबती ॻाल्हि बि तोखे कान वणंदी आहे। पुट खे जेकॾहिं नाली बचक जो एतिरो ख़्यालु आहे त कंहिं पागल खाने में दाख़िल कराएसि हा? ही मुंहिंजो घर आहे, घर, कचरियुनि जी अस्पताल कान्हे का। आस्ते ॻाल्हाए, सहुरा ॿुधंदी त ॾुख थींदसि। भली भई ॿुधे, मूंखे कंहिंजी का परवाह कान्हे। तौबा कर, तौबा, खुदा खुदा कर। मुंहिंजे घर ॾांहुं ईंदड़ सभु रस्ता तो लाइ अण ॼातल ऐं अजनबी बणिजी विया हुया। हाँ तो पाण विञाइजी वियोसि फसिया। पोइ हाणे छो आयो आहे? चाची जी ॻाल्हि ॿुधी मूंखे ईअं लॻो ॼण चाची जी मौत जो कारण मां आहियां। केतिरनि ॾोहनि जो पार पंहिंजे मथे ते खणंदो। अम्मा चवंदी हुई त अकबर कॾहिं भुलिजी बि पाण वटि नथो अचे। इन ॻाल्हि जो जवाब त मूं वटि बि कोन्हे। मां चवंदी हुयसि त अम्मा अकबर तोखां शर्मिंदो आहे, इन करे नथो अचे। मूंखे ॾाढी पशेमानी आहे। कूड़ आहे इहो। तुंहिंजी पशेमानी सां मूं ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? मुंहिंजी ज़िंदगी साॻी त कान थी वेंदी। यकीन कर फौसिया, मां तोखे विञाए सभु कुझु विञाए चुको आहियां, कुझु बि न आहे मिलियो मूंखे। न करे हे ॻाल्हियूं, छा फ़ाइदो इन्हनि ॻाल्हियुनि जो? तूं मूंखे फोन करे मिलण छो चयो? कहिड़ो कमु हो? फौसिया, मूं तोखे ॾिसण ते चाहियो, तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधण ते चाहियो। हा, कंहिंखे तबाह करण खां पोइ माण्हू ॾिसणु चाहींदो आहे त खंडर कहिड़ी हालत में आहे। कहिड़े पूरनि में आई? ये दुनिया ॾाढी ॾुखी अथई भलो, पाण खे जीअण नथी ॾे। कीअं भला? दुनिया जी नज़रनि में त पाण मुअल आहियूं, पर हाणे जे ज़ाहिर थींदुसि त ही माण्हू हलण ई कोन ॾींदा। नूरल, पुलिस खे ख़बर पई आहे त तूं जीअरो आहीं। इहा ख़बर ॾाढी देर सां पई अथनि, मुंहिंजे करे त सूबेदार जी नौकरी बि वई। वल हिकिड़ी ॾींहुं नेठि पाण खे बि मरणो आहे, पर यार मरण खां अॻु सदोरे ऐं कमदार यूसुफ सां पलांद ज़रूर कबो।
पाण तो सां गॾु आहियूं बाबा। पके रस्ते जी भर आहे, हितां हल पुलिस न अची वञे। परवाह न कर वलो। वॾा हलूं भला हली अजो जांचूं। हा हलो पहले अजो ॻोल्हियूं। साईं जन जो न्यापो पहुतो इन करे अची हाज़िर थियो आहे। हाँ सेठ साहब, अवां चाचा जी जा तमाम पुराना दोस्त आयो। उन ॾींहुं मूं अवां खे मोटाए छॾियो, पर पोइ मूंखे तमामु घणो अफ़सोस थियो। सेठ साहब, अकबर साईं खे अवां जो ॾाढो ख्याल थियो। हिकदमि मूंखे हुकुम कयाऊं त बाबा छोकिरे जी ॻोल्हा कर। हाँ सेठ साहब, पहिरीं सोचियो हुउमि त अहिड़नि कमनि में हथु कोन विझंदुसि, पर पोइ जंहिंजा माण्हू खड़ी था वञनि उन्हनि जी परेशानी ॾिसी मूंखे ॾाढो अहसासु थियो। साईं, हाजतमंदनि जी मदद करणु ख़ैर जो कमु आहे। ॿियो न त वरी बाबा सरकार वॾी त अहिड़ा कई माण्हू खजी वियल मोटाया हुआ। जमाल साईं जी त ॻाल्हि ई ॿी हुई। बादशाह माण्हू हा, बादशाह। हुननि जेके ख़ैर जा कम कया उहे त ॻणप खां ई ॿाहिरि आहिनि। अकबर साईं बि पोइ ते कोन पवंदो, आख़िर रक्त जिगर कंहिंजो आहे। बरोबर बरोबर। साईं, छोकिरे जे पीउ पैसा बि मोकिलिया आहिनि। हाँ ठीकु आहे सेठ साहब। बाबा कमदार अबो, बाबा हाणे छोकिरे मिलण में देरि न थियणु खपे, छो जे हाणे असांजी इज़त जो मामिलो आहे। सरकार अवां उल्को ई न करियो। ढगे जे पीउ जी मस्त मस्त जोड़ी खुली आहे। हाँ ना, लगे तो चाबी गुम थी वई हुयसि, हाणे लधी अथनि। हाँ हींअर त वीचारो पंहिंजे घर पियो वञे ऐं पंहिंजे घर जो वीचारो मानी खाईंदो, ख़ुशि थींदो। बाबा हा वॾा, ख़ुशि त असीं बि थींदासीं। ले ढगे मां असांजी जिंद त छुटे। अबा कमदार, तूं किथे हुए? बाबा बनीअ ते थोरो कमु हो। इहो मूं वटि कुझु हारी आयो आहे, को मसलो खणी। अलाए जे छा हो बाबा? कहिड़ा हारी हुआ बाबा? या पंहिंजी खड़त वारी ज़मीन जा हारी हुआ। भॾे वारी? हा बाबा, हा बाबा, उन ज़मीन में त गुलाम सिंह गफूर वारनि जो ॻोठ आहे न। उहे छोरा बाबा जिन खे अवां हाणे जेल मां छॾायो आहे। हा हा हा, पर कमदार मूं त हुन सां चङाई कई हुई, पोइ उहे हरूभरू छो त मुंहिंजे नारनि सां विढ़नि? बसि बाबा साईं, मथे फिरिया माण्हू आहिनि, चङाई मां ॼाणनि ई कोन। पर बाबा हुननि खे कहिड़ी तकलीफ़ आहे, छो था ईअं कनि? अलाए जे बाबा, असांजे नारियुनि खे त पंहिंजे ॻोठ जे भर मां लंघण बि कोन था ॾियनि बाबा। कमदार, पोइ ज़मीन कीअं आबाद थींदी? तूं हीअं कर जो उन्हनि जेके चङे मुड़ुस खे सॾाए वठि, मां पाणी थो ॻाल्हायां। सरकार गुस्ताखी माफ़ थिए बाबा साईं, अवां जे ॻाल्हाइण सां कुझु बि कोन थींदो। तोखे पक आहे तूं मुंहिंजी ॻाल्हि कोन मञींदा? बाबा मां हुननि खे चङी तरह सुञाणा, ॻाल्हाइण सां रहंदो बि मथे ते चढ़ंदा। कमदार, पुछा कजे। बाबा अवी रुगो मूंखे मोकल ऐं पोइ माठड़ी करे वेही ॾिसो, जॾहिं ज़मीन में इन ॻोठ जो नालो निशान रहिजी वञे त मुंहिंजो नालो जुस बि कमदार कोन्हे। ठीकु आहे कमदार, तोखे मोकल आहे, जीअं वणे तीअं कर। दे ख़बर गफ़र वरी नूरल सां कोन मिलियो आई? न, मां त कोन मिलियो आहियां, बाक़ी वलू नूरल जो पको यादि थियो अथई।
अचो चाचा